आगाह कयो अव्हांखे ख़ैरपुर मां पीपल्स पार्टी जे सॾ ते पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज जी अॻवानी पीपी लेडीज़ विंग जे ज़िले सदर ज़ैनब बलोच, गुलाम अब्बास कुबर ऐं ॿियनि कई आहे। इहा अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिए। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾेई रहियो आहे। इहा अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। ख़ैरपुर मां पीपल्स पार्टी जे सॾ ते पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ख़ैरपुर मां शकील जावरी खां। शकील, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध में जो है पानी की खोट खिलाफ पीपल्स पार्टी पारां ऐलानियल एहतजाज के सॾ ते अॼु जो है जिलानी हाउस खैरपुर का कारकुननि पारां रैली कढी प्रेस क्लब खैरपुर अॻियां सख्त नारेबाज़ी कई वई है। अॻवाननि जो चवणु आहे त विफाक़ जो है सिंध सां अटेली माह वारो सलूक करे रहियो आहे ऐं सिंध के हिस्से जो पानी जो है वो सिंध के न पियो ॾिनो वञे, जंहिं सबब जो है सिंध जा आबादगार सख्त परेशान आहिनि। सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि हज़ारे लखें एकड़ जेका है उहे बंजर थी रहियूं आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो आहे त सिंध खे जेको आहे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई सिंध मां बेचैनी ख़तमु कई वञे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।